बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति वतवासौ बिल्हक़्क़ि वतवासौ बिस्सब्र वल अस्रि इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात इल्लल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात वतवासौ बिल्हक़्क़ि वतवासौ बिल्हक़्क़ि वतवासौ बिस्सब्र सदक़ल्लाहुल अज़ीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। तमाम तारीफ़ूं उन रब जे लाइ जंहिं असांखे हीअ ख़ूबसूरत ज़िंदगी ॾिनी ऐं इन ख़ूबसूरत ज़िंदगीअ में खोड़ सारियूं ख़ूबसूरत रातूं ॾिनियूं, इबादत जूं रातूं ॾिनियूं ऐं इन ख़ूबसूरत इबादत जे रातुनि में खोड़ सारा अहिड़ा महीना जिन में असीं पंहिंजे पाण खे बख़्शाए सघूं था। उन्हनि मां अफ़ज़ल महीनो यानी कि रमज़ानुल मुबारक असांखे सभिनी मुसलमाननि खे अता फ़रमायो। असीं तव्हां सां गॾु सबाबड़ो तव्हां सां गॾु हिकु बार ॿीहर हाज़िर आहे इफ़्तार ट्रांसमिशन में रहमत रमज़ान में। तव्हां सभिनी खे भली कार कयां थी पंहिंजे प्रोग्राम में आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते हीअ ख़ूबसूरत ट्रांसमिशन तव्हां रोज़ानो ॾिसो पिया। अॼु बि असांजी ट्रांसमिशन जा जेके स्पॉन्सर आहिनि उहे आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। नाज़रीन, रोज़ानो ॻाल्हि कंदा आहियूं असीं रमज़ानुल मुबारक जी, रमज़ान जी ख़ूबसूरत रातुनि जी। ऐं हीउ जेको अशरो हले पियो हीउ अशरो आहे रहमत जो अशरो। उनखां पोइ असां वटि ॿिया खोड़ सारा ॾींहं ईंदा ऐं तमामु रातिनि मां अफ़ज़ल रातूं अञा आहिनि असां वटि मौजूदु। पर छा इंसानु पाण खे बख़्शाए सघे थो या बख़्शाइणु चाहे पियो? पहिरीं त असीं इन ॻाल्हि ते गौर फ़िक्र कयूं त असीं पाण खे बख़्शाइणु चाहियूं पिया। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जन जो हिकु फ़रमान आहे, उन्हनि जी दुआ आहे, उनखे कोट कयां पई त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जन फ़रमायो त ख़ुदा पंहिंजे बंदनि खे ॾिए थो। असीं त मुसलमान आहियूं, असीं घुरूं था अलाह जी रहमत घुरूं था। हीअ त रहमत जो अशरो आहे। रहमत घुरूं था आम ॾींहंनि में बि अलाह पाक अता फ़रमाए थो, पर इंसानु गाफ़िल हुजे थो। इंसान खे ख़बर नथी पए त मूं जेको घुरियो अगरि उहो एक्सेप्ट न कयो वियो, मुंहिंजी दुआ खे क़बूल न कयो वियो, पर उहा रद्द बि नाहे थी। उहा कंहिं जाइ ते अलाह पाक महफ़ूज़ रखी आहे। कॾहिं असांजे लाइ अहिड़ो को वक़्तु ईंदो त अलाह पाक शायदि असांजी उहा दुआ क़बूल करे, या वरी इहा शायदि असांजे हक़ में बहितर न हुजे त अलाह पाक असांखे हुन नुक़सान खां बचायो। ॿिए तरफ़ इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जन फ़रमाइनि था त अलाह उन्हनि खे बि ॾिए थो, ऐं इहा हक़ीक़त आहे, उन्हनि खे बि ॾिए थो जेके इंसान अलाह पाक खे अलाह नथा मञनि। ऐं अलाह पाक उन्हनि खे बि ॾिए थो जिन खे ख़बर ई नाहे त ख़ुदा व ताला जी ज़ात बि आहे या न। अलाह पाक फ़िरौन खे केतिरो ॾिनो पर हू नाशुक्रो हो। असीं मुसलमानीअ ते पहिरीं त फ़ख़्रु कयूं त असीं मुसलमान आहियूं। उनखां पोइ जेके हीअ असांखे इबादत जूं रातूं ऐं महीना मिलनि था, केॾा न ख़ूबसूरत महीना आहिनि। असांखे इन्हनि महीननि जी अहमियत ख़बर नाहे। इन महीने में केतिरा गुनाह असीं बख़्शाए सघूं था, पाण खे तकलीफ़ुनि खां निजात ॾियाराए सघूं था, असांखे ख़बर नाहे। चवंदा आहिनि त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं पंहिंजे हुज्र मुबारक में वेठा हुआ ऐं खोड़ सारा असहाब हुननि सां गॾु हुआ त नबी पाक जन जे चहिरे मुबारक ते हल्की मुस्कुराहट नज़र आई। त सहाबा इकराम पुछंदा आहिनि त या रसूल अल्लाह, तव्हां मुस्कुराए रहिया आहियो ऐं इन मुस्कुराहट जी वजह इहा त नाहे त का वही नाज़िल थिए पई? त या रसूल अल्लाह जन फ़रमायो त न,
मूंखे नज़र अचनि पिया उहे ॾींहं, उहे मुक़दस रातियूं, उहे ॾींहं ख़ूबसूरत ॾींहं हैं जिन में खोड़ सारियूं रहमतूं नाज़िल थियण वारियूं आहिनि। यानी कि तव्हांखे ख़बर आहे ए असहाबा त असां वटि रमज़ान अचण वारो आहे, शहर रमज़ान अचण वारो आहे, जेको चयो वेंदो आहे त अल्लाह जो महीनो आहे। सो शुक्र अदा करणु खपे। ऐं इन रमज़ानुल मुबारक जे महीने में जेके रोज़ा रखनि था माण्हू, जेके इबादतूं कनि था, छा रमज़ान जी फ़ज़ीलत खे सम्झंदे असीं रोज़ेदार जी फ़ज़ीलत खे सम्झी सघिया आहियूं? रोज़ेदार जी फ़ज़ीलत ऐं अहमियत केतिरी आहे? चवनि था त जॾहिं रोज़ेदार सुम्हंदो बि आहे त उहो बि इबादत में काउंट थिए पियो। जॾहिं रोज़ेदार कुझु ॻाल्हाए पियो, कोई कुझु पढ़े पियो, यानी कि क़ुर पाक जी ई तिलावत करे पियो, त केतिरा गुनाह वधीक सवाबु हासिलु थींदो आहे। इवन त इहो बि चयो वियो आहे त इंसान ॾींहं में 21,600 खां वधीक थोरो या थोरा घटि साह खणंदो आहे ॾींहं में। ऐं उन हर साह जे बदिले में फ़रिश्ता सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर या ला इलाहा इल्लल्लाह लिखंदा आहिनि। यानी कि साह खणण बि हिन महीने में नेकी आहे। पर असीं इंसान गाफ़िल इंसान आहियूं, ख़बर हूंदे बि हिन महीने खे ईअं ई वञणु ॾींदा आहियूं। रमज़ान जी ऐं रोज़ेदार जी केतिरी फ़ज़ीलत ऐं अहमियत आहे, इन हवाले सां रोशनी विझण लाइ असीं दावत ॾिनी आहे पंहिंजे प्रोग्राम में। रहमत रमज़ान में असां सां गॾु मौजूदु आहिनि, जिन जी तव्हां हाणे तिलावत बि ॿुधी। ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत अंदाज़ जा मालिक असां वटि मौजूदु आहिनि हाफ़िज़ कारी मसूद अहमद साहब। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो मसूद साहब? बहितरीन उलमा असां सां मौजूदु आहिनि, बहितरीन स्कॉलर आहिनि, खोड़ सारी ॻाल्हियुनि ते रोशनी विझंदा। मौलाना अमजद अब्बास मशहदी साहब, अस्सलाम वालेकुम, यारी मदद, ठीकु आहियो? ऐं असां सां बहितरीन आवाज़ जा मालिक असां सां गॾु मौजूदु हूंदा आहिनि हर प्रोग्राम में, वक़ार हुज़ूरी साहब, अस्सलाम वालेकुम। ऐं असां सां अब्दुल कयूम साहब जेके नात ख़्वान आहिनि, हमदो सना पढ़ंदा आहिनि, उहे मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, प्रोग्राम जी शुरूआत करण खां पहिरीं असीं हमद ॾांहुं हलंदासीं ऐं गुज़ारिश कंदासीं त असांखे वक़ार साहब हमद ॿुधाइनि। बिस्मिल्लाह। बादशाह बे परवाह बाला या खुदा तू सखी माँ गदा गर फकीर तू बादशाह बे परवाह बाला या खुदा तू सखी माँ गदा गर फकीर तू बादशाह बे हुकूमत तू जिया तोखे नकान के जिया हुकूमत तू जिया तोखे नकान के जिया जिया बणे तिया करे छो जो कुल शे इन कदीर तू बादशाह बे परवाह बाला या खुदा तू सखी माँ गदा गर फकीर तू बादशाह बे मोहम्मद तो दिनो मौला बणियो सांगे असा गोला मोहम्मद तो दिनो मौला बणियो साए असा गोला बाझ पे करम कई दे पुनल दिल पजीर तू बादशाह बे परवाह बाला या खुदा तू सखी माँ गदा गर फकीर तू बादशाह बे परवाह बाला या खुदा तू सखी माँ गदा गर फकीर। अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह। नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंटिन्यू कयूं था ऐं अॼु असांजो टॉपिक आहे रमज़ानुल मुबारक में रोज़ेदार जी फ़ज़ीलत ऐं अहमियत, ऐं ख़ासि करे
क़ुरान इन बारे में छा चई रहियो आहे। सो वठूं था नाज़रीन नंढड़ो ब्रेक खां पोइ अची उलमा साहब खां सवाल कंदासीं। भरीकार नाज़रीन हिकु भेरो ॿीहर रहमत रमज़ान जे ख़ूबसूरत प्रोग्राम में असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू जेको तव्हांजे वारनि खे बणाईंदो आहे मज़बूत ऐं घाटो। ऐं टपाल मेज़बान सिंधी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो ख़ूबसूरत रंग ऐं एतिरो बहितरीनु ज़ाइक़ो आहे जो हर ढुक में तव्हांखे मिले थी ताज़गी ऐं मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ऐं मुंहिंजो रमज़ान जो दस्तरख़्वान अगरि टपाल मेज़बान जी चांहि उते मौजूदु न हुजे त अधूरो रहे थो। सो टपाल मेज़बान पीओ, ज़िंदगीअ खे बि जियो ऐं ख़ूब इंजॉय बि कयो। सो हलंदासीं हाणे पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो नाज़रीन कंदासीं कंटिन्यू। अॼु असांजो टॉपिक आहे रमज़ानुल मुबारक जे महीने में रोज़ेदार जी अहमियत क़ुरान और सुन्नत जी रोशनी में। सभ खां पहिरीं हाफ़िज़ कारी मसूद साहब जन खां पुछंदासीं त रमज़ानुल मुबारक में रोज़ेदार जी अहमियत केतिरी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त रमज़ानुल मुबारक जूं रहमतूं बरक़तूं वुसअतुनि जूं घड़ियूं हली रहियूं आहिनि। इन मुबारक मुक़द्दस माह अचण ते अव्हांखे ऐं आवाज़ टीवी जी पूरी टीम, असांजा जेकी प्रोग्राम मैनेजर आहिनि फैसल मेमण साहिब जी, असांजा जेकी प्रोग्राम डायरेक्टर आहिनि अमजद ईसानी साहिब, उन समेत पूरी टीम खे ऐं उम्मत मुसलमा खे रमज़ानुल मुबारक जूं मुबारकूं हुजनि। ही रहमतुनि ऐं बरक़तुनि वसाअतुनि भलायुनि वारो महीनो आहे। ही महीनो रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जे तरफ़ खां पंहिंजे बाननि हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ हिकु अज़ीम इनाम आहे। ऐं ही उहो मुक़द्दस ऐं मुबारक महीनो आहे जंहिं मुक़द्दस ऐं मुबारक महीने जी हर घड़ी हर साअत रहमत ई रहमत आहे, बरकत ई बरकत आहे। ऐं हिन माह मुक़द्दस में बानो जेको रब्बुल आलमीन जल्ल जलालहू खां दुआ घुरंदो आहे, रब तबारक व तआला उन जी दुआ खे ज़रूर क़बूलियत जो शरफ़ अता फरमाईंदो आहे। ऐं रमज़ानुल मुबारक जे महीने जी या रमज़ानुल मुबारक जो जेको क़दुरु करे थो, उन क़दुरदान जी फज़ीलत, मक़ाम, मर्तबो, उन जी इज़्ज़त रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में ऐं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस मुबारका में मौजूदु आहे। जेको रमज़ानुल मुबारक जो रोज़ो रखे थो, रमज़ानुल मुबारक में रब्बे ज़ुल जलाल जी फरमा बरदारी करे थो, रमज़ानुल मुबारक में रब्बे ज़ुल जलाल जी इबादत करे थो, उन बाने जे लाइ रब्बे करीम ख़ुशख़बरी क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में ॿुधाई आहे। ऐं फरमायो वियो त जेको रोज़ो रखे थो रमज़ानुल मुबारक में उन जो अजर रब तबारक व तआला वटि आहे। यानी पाण वटि ॿिया जेकी अमल थियनि पिया, को नेकी जो कमु थिए पियो, नमाज़ पढ़ी वञे थी, हज कयो वञे थो, उमरो कयो वञे थो, तवाफ़ कयो वञे थो, नफ़िल नमाज़ पढ़ी वञे थी, इन नेक अमलनि जा दर्जा आहिनि, नेकियूं आहिनि। 10 गुना 20 गुना एसि ताईं जो 700 गुना ताईं बि आहे। पर रोज़ेदार जे लाइ फरमायो वियो त जेको रोज़ो रब्बे ज़ुल जलाल जी रज़ा लाइ रखे थो, उन जो ॿियो को मक़सदु कोन्हे को, दुनिया खे ॾेखारण जो मक़सदु कोन्हे को, दुनिया में वाह वाह करण जो मक़सदु कोन्हे को, मक़सदु सिर्फ़ु रब जी रज़ा हासिल करणु आहे। त रब असां मुसलमाननि जे मथां, उम्मत मुसलमा जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। जीअं रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमायो त रमज़ान जा रोज़ा अवां उम्मत मुसलमा ते फ़र्ज़ कया विया आहिनि, जीअं अवां खां अॻियनि उम्मतुनि ते फ़र्ज़ कया विया हुआ, तांजो अवां तक़वा वारा बणिजो। पोइ जॾहिं रोज़ेदार इन नीयत सां रोज़ो रखे थो त मुंहिंजे रब, जंहिं मुंहिंजे रब मुंहिंजो वजूद पैदा कयो आहे, जंहिं रब ज़मीनो आसमां पैदा कई आहे, उन रब मूं गुनहगार जे मथां, उम्मत मुसलमा जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि ऐं रोज़े खे रब जो फ़र्ज़ सम्झी रब जी रज़ा कारण रखे थो त उन जो अजुर
रब करीम फरमायो त मां उन खे अजर ॾींदुमि। सुभान अल्लाह। केतिरो ॾींदुमि जी उहो रब तबारक व तआला ॼाणे थो। हाय हाय उन जो कोई अंदाज़ो कोन्हे को। जी रब जी रहमत जो कोई अंदाज़ो कोन्हे को। बेशक, बेशक। रब जी रहमत तमामु वसी आहे बेशक। ऐं उन रोज़ेदार खे रब अजर अता फरमाए थो। ऐं रोज़ेदार जे लाइ हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं कोई रोज़ेदार रोज़ो रखे थो त उन रोज़ेदार जे लाइ रब जी तमामु मखलूक एसि ताईं जो समुंड में मच्छियूं जेके आहिनि, पाणीअ में जेके मच्छियूं आहिनि, उहे मच्छियूं बि उन रोज़ेदार जे लाइ मग़फ़िरत बख़्शिश जी दुआ घुरनि। सुभान अल्लाह। बहितरीन तव्हां इरशाद फरमायो। मौलाना अमजद अब्बास साहब, हिकु चवंदा आहिनि त बैतुल्ला ऐं ॿियो चवंदा आहिनि त शहरुल्ला, यानी कि अल्लाह जो महीनो रमज़ानुल मुबारक खे चयो वञे थो। छा चवंदो पहिरीं त रमज़ानुल मुबारक जे महीने लाइ? जी आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन, अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआनिल मजीद, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, व हुवा शहरु रमज़ान अल्लज़ी अनज़लत फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। परवरदिगार आलम हिन अज़ीम माह मुबारक रमज़ान में तमामु बरकतूं, तमामु फ़ज़ीलतूं अल्लाह हिन महीने में रखियूं आहिनि। जी रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त माह मुबारक रमज़ान जेको आहे उहो अल्लाह जो महीनो आहे ऐं माह रजब जेको आहे उहो मौला अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जो महीनो आहे ऐं शोबानुल मुअज़्ज़म जेको आहे जनाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो आहे। सुभान अल्लाह। आया सवाल पैदा थिए थो त माह रजबुल मुरज्जब मौला अमीर अल मोमिनीन जो महीनो इन करे आहे जो उन में मौला अली अलैहिस्सलाम जी विलादत आहे, मौला जी उन में आमद थी आहे, मौला जो उन में ज़ुहूर थियो आहे, मौला जी विलादत थी आहे, इन करे उनखे मौला अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जो महीनो चयो वेंदो आहे। जी शाबानुल मुअज़्ज़म में न रसूल ख़ुदा जी विलादत आहे, न रसूल ख़ुदा जी शहादत आहे, न का बि मुनासिबत आहे। शोबानुल मुअज़्ज़म खे रसूलुल्लाह जो महीनो छो चयो वेंदो आहे? जी फरमाइनि था इन करे चयो वेंदो आहे त उन महीने में रसूल ख़ुदा जे तमामु नवासनि जी विलादत आहे। मौला इमाम हुसैन जी विलादत शोबान में, मौला हज़रत अब्बास अलमदार जी विलादत शोबान में, उन खां अलावा जेके बि अहल बैत अलैहिमुस्सलाम आहिनि उन जी विलादत शोबान में। इन करे इन महीने खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो चयो वेंदो आहे। लेकिन माह मुबारक रमज़ान ई उहो महीनो आहे जंहिंमें परवरदिगार आलम क़ुरान मजीद खे नाज़िल कयो। बेशक। सवाल इहो आहे त हिन महीने में क़ुरान मजीद खे इन करे नाज़िल कयो वियो जो हिन महीने में क़ुरान मजीद जे पढ़ण जो डबल सवाब आहे। सुभान रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इंसान ॿियनि महीननि में यानी माह मुबारक रमज़ान खां अलावा जेके महीना आहिनि उन्हनि महीननि में अगरि हिकु आयत पढ़े त उन्हनि जो सवाबु हिकु ई आयत जो सवाबु आहे। लेकिन माह मुबारक रमज़ान ही उहो महीनो आहे जंहिंमें इंसान हिकु आयत पढ़ंदो अल्लाह उनखे 70 आयतुनि जो सवाबु अता कंदो। सुभान अल्लाह। यानी हिन माह मुबारक रमज़ान जूं एतिरियूं फ़ज़ीलतूं आहिनि। अगरि इंसानु क़ुरान पढ़ंदो त बि सवाबु आहे, अगरि रोज़ेदार आराम कंदो त बि सवाबु आहे, अगरि रोज़ेदार क़ुरान पढ़ंदो त बि सवाबु आहे, अगरि रोज़ेदार का अल्लाह जी फ़ज़ीलत खे बयानु कंदो त बि सवाबु आहे। छो जो हीउ महीनो ॿिए कंहिंजो न बल्कि परवरदिगार आलम जो महीनो आहे। हिन महीने में तमामु सिफ़तूं, तमामु बरकतूं, तमामु रहमतूं अल्लाह हिन महीने में रखियूं आहिनि। सुभान अल्लाह। इन जे करे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेतिरो बि इंसानु अगरि गुनाहगार आहे, जेतिरो बि इंसानु ख़तागार आहे, हिन महीने में अचे, हिन महीने में तौबा ताइब थिए, मग़फ़िरत तलब करे, परवरदिगार आलम हिन महीने जे सदके उन इंसान जा सभु गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। बहितरीन। अब्दुल करीम साहब कुझु पढ़ी ॿुधायो, बिस्मिल्लाह कयो। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबज़ ख़िज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे, गुंबज़ ख़िज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबज़ ख़िज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे,
गुंबज़ खिज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे बेकार ऐं बेसमर आहियां कोई समर कोन्हे अदा हितड़े रहां थो सिंध में मिठड़े मुहम्मद खां जुदा बेकार ऐं बेसमर आहियां कोई समर कोन्हे अदा हितड़े रहां थो सिंध में मिठड़े मुहम्मद खां जुदा की नथो निकिरे कुणो ऐं पंध आहे ॾाढो परे गुंबज़ खिज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे गुंबज़ खिज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे साल थिया सिकंदे घणा थो सिंध में घारियां अञा उहो ॾींहुं थिए भागन भरियो जंहिं ॾींहुं मदीने मां वञा साल थिया सिकंदे घणा थो सिंध में घारियां अञा उहो ॾींहुं थिए भागन भरियो जंहिं ॾींहुं मदीने मां वञा रोज़ रोवन थियूं अखियूं ऐं दिलि बि झोरीअ में झुरे गुंबज़ खिज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे गुंबज़ खिज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे सुभान अल्लाह माशाअल्लाह कारी मसूद साहब क़ुरान पाक पढ़ण जो हूअं बि सवाबु आहे आम ॾींहंनि में ऐं रमज़ानुल मुबारक में उन जूं खोड़ सारियूं असांखे ॿुधायो वियो आहे त नेमतूं बि आहिनि ऐं सवाब बि आहे क़ुरान पाक जो ख़तम रमज़ानुल मुबारक में कढणु छा ज़रूरी आहे तमामु बहितरीन सुवाल आहे अव्हांजो रमज़ानुल मुबारक उहो मुक़द्दस ऐं मुबारक महीनो आहे जंहिं महीने में बानो जेकॾहिं नफ़िल पढ़े थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त नफ़िल पढ़ण वारे खे फ़र्ज़ जो सवाबु ॾिनो वञे थो ऐं जेको फ़र्ज़ अदा करे थो उन खे 70 फ़र्ज़नि जो सवाबु ॾिनो वञे थो ऐं जीअं आम ॾिहाड़नि में कोई बानो उमिरे जी अदायगी जे लाइ अल्लाह जे बैतुल्लाह शरीफ़ मक्कतुल मुकर्रमा जो सफ़र करे ऐं उते पहुची करे उम्रो अदा करे थो त उन खे हिकिड़े उमिरे जो सवाबु मिले थो पर जेको रमज़ानुल मुबारक में उम्रो करे थो त उन खे हज जो सवाबु सुभान अल्लाह त अहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम इंसान जे हिदायत जे लाइ नाज़िल थियो आहे ऐं बानो रोज़ाना जे बुनियाद ते क़ुरान करीम जी तिलावत ज़रूरु करे पहिरीं त वॾे ॾुख सां जी इहा ॻाल्हि चवणी पए थी त अॼु असांजो मुस्लमान सिर्फ़ु नाले जो वञी मुस्लमान बचियो आहे जेकी अहकामात असांजे मथां लागू कया विया आहिनि इस्लाम अल्लाह उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या जिन चीज़ुनि जो असांखे क़ुरान करीम हुकुम ॾिनो आहे रब तबारक व तआला असां इंसाननि खे दुनिया ते पैदा कयो ऐं दुनिया ते पंहिंजो नाइब बणाए करे रब तबारक व तआला मोकिलियो ऐं रब तबारक व तआला हुकुम फरमायो त हाणे अव्हांखे ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे अगरि अव्हां मुंहिंजे हुकुम जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदव त पोइ तव्हां कामयाब इंसान आहियो पोइ जेका हमेशा हमेशा वारी ज़िंदगी आहे उहा आख़िरी ज़िंदगी आहे आख़िरत वारी ज़िंदगी आहे ऐं उन में अव्हांजो ठिकाणो जन्नत आहे उन में अव्हांखे इनाम ॾिना वेंदा पोइ इंसान खे ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे उन ज़िंदगी गुज़ारण जे लाइ रब तबारक व तआला पंहिंजा अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलिया ऐं उन्हनि ते पंहिंजा किताब सहीफ़ा नाज़िल कया उम्मत मुस्लिमा खे ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे उम्मत मुस्लिमा जी हिदायत जे लाइ रब तबारक व तआला पंहिंजो लारेब किताब मोकिलियो जी कारी मसूद साहब इते तव्हांखे रोकींदमि क़ुरान मजीद जी ॻाल्हि हले पई नाज़िन वठंदासीं नंढड़ो ब्रेक तव्हां केरा न वञिजो वापसि अची ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू भरीकार नाज़िन हिकु भेरो ॿीहर रहमत रमज़ान जे ख़ूबसूरत प्रोग्राम में असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल हमदर्द रूह अफ़ज़ा
टपाल मेज़बान जश्न चमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू जेको तव्हांजे वारनि खे बणाईंदो आहे मज़बूत ऐं घाटो। ऐं टपाल मेज़बान सिंधी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो ख़ूबसूरत रंग ऐं एतिरो बहितरीनु ज़ाइक़ो आहे जो हर ढुक में तव्हांखे मिले थी ताज़गी ऐं मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ऐं मुंहिंजो रमज़ान जो दस्तरख़्वान अगरि टपाल मेज़बान जी चांहि उते मौजूद न हुजे त अधूरो रहे थो। सो टपाल मेज़बान पीओ, ज़िंदगीअ खे बि जियो ऐं ख़ूब इंजॉय बि कयो। सो हलंदासीं हाणे पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो नाज़िन कंदासीं कंटिन्यू। अॼु असांजो टॉपिक आहे रमज़ानुल मुबारक जे महीने में रोज़ेदार जी अहमियत क़ुरान और सुन्नत जी रोशनी में। सभ खां पहिरीं हाफ़िज़ कारी मसूद साहब जन खां पुछंदासीं त रमज़ानुल मुबारक में रोज़ेदार जी अहमियत केतिरी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त रमज़ानुल मुबारक जूं रहमतूं, बरक़तूं, वुसअतुनि जूं घड़ियूं हली रहियूं आहिनि। इन मुबारक मुक़द्दस माह अचण ते अव्हांखे ऐं आवाज़ टीवी जी पूरी टीम, असांजा जेकी प्रोग्राम मैनेजर आहिनि फैसल मेमण साहिब जी, असांजा जेकी प्रोग्राम डायरेक्टर आहिनि अमजद ईसानी साहिब, उन समेत पूरी टीम खे ऐं उम्मत मुसलमा खे रमज़ानुल मुबारक जूं मुबारकूं हुजनि। ही रहमतुनि ऐं बरक़तुनि, वसाअतुनि, भलायुनि वारो महीनो आहे। ही महीनो रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जे तरफ़ खां पंहिंजे बाननि हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ हिकु अज़ीम इनाम आहे। ऐं ही उहो मुक़द्दस ऐं मुबारक महीनो आहे जंहिं मुक़द्दस ऐं मुबारक महीने जी हर घड़ी, हर साअत रहमत ई रहमत आहे, बरकत ई बरकत आहे। ऐं हिन माह मुक़द्दस में बानो जेको रब्बुल आलमीन जल्ल जलालहू खां दुआ घुरंदो आहे, रब तबारक व तआला उन जी दुआ खे ज़रूर क़बूलियत जो शरफ़ अता फरमाईंदो आहे। ऐं रमज़ानुल मुबारक जे महीने जी या रमज़ानुल मुबारक जो जेको क़दुरु करे थो, उन क़दुरदान जी फज़ीलत, मक़ाम, मर्तबो, उन जी इज़्ज़त रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में ऐं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस मुबारका में मौजूद आहे। जेको रमज़ानुल मुबारक जो रोज़ो रखे थो, रमज़ानुल मुबारक में रब्बे ज़ुल जलाल जी फरमा बरदारी करे थो, रमज़ानुल मुबारक में रब्बे ज़ुल जलाल जी इबादत करे थो, उन बाने जे लाइ रब्बे करीम ख़ुश ख़बरी क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में ॿुधाई आहे। ऐं फरमायो वियो त जेको रोज़ो रखे थो रमज़ानुल मुबारक में उन जो अजर रब तबारक व तआला वटि आहे। यानी पाण वटि ॿिया जेकी अमल थियनि पिया, को नेकी जो कमु थिए पियो, नमाज़ पढ़ी वञे थी, हज कयो वञे थो, उमरो कयो वञे थो, तवाफ़ कयो वञे थो, नफ़िल नमाज़ पढ़ी वञे थी, इन नेक अमलनि जा दर्जा आहिनि, नेकियूं आहिनि। 10 गुना, 20 गुना, एसि ताईं जो 700 गुना ताईं बि आहे। पर रोज़ेदार जे लाइ फरमायो वियो त जेको रोज़ो रब्बे ज़ुल जलाल जी रज़ा लाइ रखे थो, उन जो ॿियो को मक़सदु कोन्हे को, दुनिया खे ॾेखारण जो मक़सदु कोन्हे को, दुनिया में वाह वाह करण जो मक़सदु कोन्हे को, मक़सदु सिर्फ़ु रब जी रज़ा हासिल करणु आहे। त रब असां मुसलमाननि जे मथां, उम्मत मुसलमा जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। जीअं रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमायो त रमज़ान जा रोज़ा अवां उम्मत मुसलमा ते फ़र्ज़ कया विया आहिनि, जीअं अवां खां अॻियनि उम्मतुनि ते फ़र्ज़ कया विया हुआ ताजो अवां तक़वा वारा बणिजो। पोइ जॾहिं रोज़ेदार इन नीयत सां रोज़ो रखे थो त मुंहिंजे रब, जंहिं मुंहिंजे रब मुंहिंजो वजूद पैदा कयो आहे, जंहिं रब ज़मीनो आसमां पैदा कई आहे, उन रब मूं गुनहगार जे मथां, उम्मत मुसलमा जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि ऐं रोज़े खे रब जो फ़र्ज़ सम्झी रब जी रज़ा कारण रखे थो त उन जो अजुर रब करीम फरमायो त मां उन खे अजुर ॾींदुमि। केतिरो ॾींदुमि उहो रब तबारक व तआला ॼाणे थो। उन जो कोई अंदाज़ो कोन्हे को, रब जी रहमत जो कोई अंदाज़ो कोन्हे को। रब जी रहमत तमामु वसी आहे ऐं उन रोज़ेदार खे रब
अजर अता फरमाए थो। ऐं रोज़ेदार जे लाइ हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं कोई रोज़ेदार रोज़ो रखे थो त उन रोज़ेदार जे लाइ रब जी तमामु मखलूक एसि ताईं जो समुंड में मच्छियूं जेके आहिनि, पाणीअ में जेके मच्छियूं आहिनि, उहे मच्छियूं बि उन रोज़ेदार जे लाइ मग़फ़िरत बख़्शिश जी दुआ घुरनि। सुभान अल्लाह, बहितरीन तव्हां इरशाद फरमायो। मौलाना अमजद अब्बास साहब, हिकु चवंदा आहिनि त बैतुल्ला ऐं ॿियो चवंदा आहिनि त शहरुल्ला, यानी कि अल्लाह जो महीनो रमज़ानुल मुबारक खे चयो वञे थो। छा चवंदो पहिरीं त रमज़ानुल मुबारक जे महीने लाइ? जी, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन, अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआनिल मजीद, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, व हुवा शहरु रमज़ान अल्लज़ी अंज़लत फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। परवरदिगार आलम हिन अज़ीम माह मुबारक रमज़ान में तमामु बरकतूं, तमामु फ़ज़ीलतूं अल्लाह हिन महीने में रखियूं आहिनि। जी, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त माह मुबारक रमज़ान जेको आहे उहो अल्लाह जो महीनो आहे, ऐं माह रजब जेको आहे उहो मौला अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जो महीनो आहे, ऐं शोबानुल मुअज़्ज़म जेको आहे जनाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो आहे। सुभान अल्लाह। आया सवाल पैदा थिए थो त माह रजबुल मुरज्जब मौला अमीर अल मोमिनीन जो महीनो इन करे आहे जो उन में मौला अली अलैहिस्सलाम जी विलादत आहे, मौला जी उन में आमद थी आहे, मौला जो उन में ज़ुहूर थियो आहे, मौला जी विलादत थी आहे, इन करे उनखे मौला अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जो महीनो चयो वेंदो आहे। जी, शाबानुल मुअज़्ज़म में न रसूल ख़ुदा जी विलादत आहे, न रसूल ख़ुदा जी शहादत आहे, न का बि मुनासिबत आहे। शोबानुल मुअज़्ज़म खे रसूलुल्लाह जो महीनो छो चयो वेंदो आहे? जी, फरमाइनि था इन करे चयो वेंदो आहे त उन महीने में रसूल ख़ुदा जे तमामु नवासनि जी विलादत आहे। मौला इमाम हुसैन जी विलादत शोबान में, मौला हज़रत अब्बास अलमदार जी विलादत शोबान में, उन खां अलावा जेके बि अहल बैत अलैहिमुस्सलाम आहिनि उन जी विलादत शोबान में। इन करे इन महीने खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो चयो वेंदो आहे। लेकिन माह मुबारक रमज़ान ई उहो महीनो आहे जंहिंमें परवरदिगार आलम क़ुरान मजीद खे नाज़िल कयो। बेशक। सवाल इहो आहे त हिन महीने में क़ुरान मजीद खे इन करे नाज़िल कयो वियो जो हिन महीने में क़ुरान मजीद जे पढ़ण जो डबल सवाब आहे। सुभान रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इंसान ॿियनि महीननि में, यानी माह मुबारक रमज़ान खां अलावा जेके महीना आहिनि उन्हनि महीननि में अगरि हिकु आयत पढ़े त उन्हनि जो सवाबु हिकु ई आयत जो सवाबु आहे। लेकिन माह मुबारक रमज़ान ही उहो महीनो आहे जंहिंमें इंसान हिकु आयत पढ़ंदो, अल्लाह उनखे 70 आयतुनि जो सवाबु अता कंदो। सुभान अल्लाह। यानी हिन माह मुबारक रमज़ान जूं एतिरियूं फ़ज़ीलतूं आहिनि। अगरि इंसान क़ुरान पढ़ंदो त बि सवाबु आहे, अगरि रोज़ेदार आराम कंदो त बि सवाबु आहे, अगरि रोज़ेदार क़ुरान पढ़ंदो त बि सवाबु आहे, अगरि रोज़ेदार का अल्लाह जी फ़ज़ीलत खे बयानु कंदो त बि सवाबु आहे। छो जो हीउ महीनो ॿिए कंहिंजो न बल्कि परवरदिगार आलम जो महीनो आहे। हिन महीने में तमामु सिफ़तूं, तमामु बरकतूं, तमामु रहमतूं अल्लाह हिन महीने में रखियूं आहिनि। सुभान अल्लाह। इन जे करे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेतिरो बि इंसानु अगरि गुनाहगार आहे, जेतिरो बि इंसानु ख़तागार आहे, हिन महीने में अचे, हिन महीने में तौबा ताइब थिए, मग़फ़िरत तलब करे, परवरदिगार आलम हिन महीने जे सदके उन इंसान जा सभु गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह, बहितरीन। अब्दुल करीम साहब कुझु पढ़ी ॿुधायो, बिस्मिल्लाह कयो। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबज़े ख़िज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। गुंबज़े ख़िज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे, गुंबज़े ख़िज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। गुंबज़े ख़िज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। बेकार ऐं बेसमर आहियां, कोई समर कोन्हे अदा,
हितड़े रहा थो सिंध में मिठड़े मुहम्मद खां जुदा बेकार ऐं बेसमर आया कोई समर कोन्हे अदा हितड़े रहा थो सिंध में मिठड़े मुहम्मद खां जुदा की नथो निकिरे कुणो ऐं पंधु आ ॾाढो परे गुंबज़े खिज़िरा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे गुंबज़े खिज़िरा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे साल थिया सिकंदे घणा थो सिंध में घारिया अञा उहो ॾींहुं थे भागन भरियो जंहिं ॾींहुं मदीने मां वञा साल थिया सिकंदे घणा थो सिंध में घारिया अञा उहो ॾींहुं थे भागन भरियो जंहिं ॾींहुं मदीने मां वञा रोज़ रोवन थियूं अखियूं ऐं दिलि बि झोरीअ में झुरे गुंबज़े खिज़िरा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे गुंबज़े खिज़िरा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे सुभान अल्लाह माशाअल्लाह कारी मसूद साहब क़ुरान पाक पढ़ण जो हूअं बि सवाबु आहे आम ॾींहंनि में ऐं रमज़ानुल मुबारक में उन जूं खोड़ सारियूं असांखे ॿुधायो वियो आहे त नेमतूं बि आहिनि ऐं सवाबु बि आहे क़ुरान पाक जो ख़तम रमज़ानुल मुबारक में कढणु छा ज़रूरी आहे तमामु बहितरीन सुवाल आहे अव्हां जो रमज़ानुल मुबारक उहो मुक़द्दस ऐं मुबारक महीनो आहे जंहिं महीने में बानो जेकॾहिं नफ़िल पढ़े थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त नफ़िल पढ़ण वारे खे फ़र्ज़ जो सवाबु ॾिनो वञे थो ऐं जेको फ़र्ज़ अदा करे थो उन खे 70 फ़र्ज़नि जो सवाबु ॾिनो वञे थो ऐं जीअं आम ॾिहाड़नि में कोई बानो उमिरे जी अदायगी जे लाइ अल्लाह जे बैतुल्लाह शरीफ़ मक्कतुल मुकर्रमा जो सफ़र करे ऐं उते पहुची करे उम्रो अदा करे थो त उन खे हिकिड़े उमिरे जो सवाबु मिले थो पर जेको रमज़ानुल मुबारक में उम्रो करे थो त उन खे हज जो सवाबु सुभान अल्लाह त अहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम इंसान जे हिदायत जे लाइ नाज़िल थियो आहे ऐं बानो रोज़ाना जे बुनियाद ते क़ुरान करीम जी तिलावत ज़रूरु करे पहिरीं त वॾे ॾुख सां जी इहा ॻाल्हि चवणी पए थी त अॼु असांजो मुस्लमान सिर्फ़ु नाले जो वञी मुस्लमान बचियो आहे जेकी अहकामात असांजे मथां लागू कया विया आहिनि इस्लाम अल्लाह उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या जिन चीज़ुनि जो असांखे क़ुरान करीम हुकुम ॾिनो आहे रब तबारक व तआला असां इंसाननि खे दुनिया ते पैदा कयो ऐं दुनिया ते पंहिंजो नाइब बणाए करे रब तबारक व तआला मोकिलियो ऐं रब तबारक व तआला हुकुम फरमायो त हाणे अव्हांखे ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे अगरि अव्हां मुंहिंजे हुकुम जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदव त पोइ तव्हां कामयाब इंसान आहियो पोइ जेका हमेशा हमेशा वारी ज़िंदगी आहे उहा आख़िरी ज़िंदगी आहे आख़िरत वारी ज़िंदगी आहे ऐं उन में अव्हांजो ठिकाणो जन्नत आहे उन में अव्हांखे इनाम ॾिना वेंदा पोइ इंसान खे ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे उन ज़िंदगी गुज़ारण जे लाइ रब तबारक व तआला पंहिंजा अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलिया ऐं उन्हनि ते पंहिंजा किताब सहीफ़ा नाज़िल कया उम्मत मुस्लिमा खे ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे उम्मत मुस्लिमा जी हिदायत जे लाइ रब तबारक व तआला पंहिंजो लारेब किताब मोकिलियो जी कारी मसूद साहब इते तव्हांखे रोकींदमि क़ुरान मजीद जी ॻाल्हि हले पई नाज़िन वठंदासीं नंढड़ो ब्रेक तव्हां केरा न वञिजो वापसि अची ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू भलीकार नाज़िन रहमत रमज़ान ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हां रहमत रमज़ान प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल हमदर्द रूह अफ़ज़ा टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय अच्छा तलो जी थोड़ी तारीफ़ थी वञे छो त तलो हर घर जी रौनक आहे
ऐं ॿार बि चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए। तलो ते आहे माइरुनि जे 70 साल गुज़िरियल 70 सालनि जो भरोसो, जेको पचाए खाधे खे बणाए थो मज़ेदार बि ऐं सिहतमंद बि। 70 सालनि खां तलो ॾींदो पियो अचे ग़िज़ाइयत सां भरपूर खाधा। हिन रमज़ान पचायो तलो में मज़े मज़े जा सिहतमंद खाधा, त जीअं तव्हांजा ॿार बि चवनि अम्मा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए। कारी मसूद साहब जन सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं उतां ई जितां असीं कट कयोसीं ब्रेक जी वजह खां, त क़ुरान पाक पढ़ण जो मज़ो, क़ुरान पाक पढ़ण जो सवाबु रमज़ानुल मुबारक जे महीने में। जी त पाण जी गुफ़्तगू हले पई जी जीअं ॿियनि महीननि में आम ॾिहाड़नि में कोई इबादत करे थो त उन खे हिकु नेकी जो सवाबु, उन जी हिकु नेकी जो ई सवाबु मिले थो। जी पर रमज़ानुल मुबारक में अगर कोई नफ़िल पढ़े थो त उन नफ़िल जो सवाबु फ़र्ज़ जे बराबरि कयो थो वञे। फ़र्ज़ अदा करे थो त उनखे 70 फ़र्ज़नि जो सवाबु ॾिनो थो वञे। अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं माण्हू आम ॾिहाड़नि में क़ुरान करीम पढ़े थो, हज़रत नबी अकरम नूर मुजस्सिम शफ़ी उम्मम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको क़ुरान करीम जो हिकिड़ो हरफ़ पढ़े थो, उन हिकु हरफ़ जे बदिले रब तबारक व तआला उन खे 10 नेकियूं अता फरमाए थो ऐं उन जा 10 गुनाह माफ़ फरमाए थो ऐं उन जा 10 दर्जा बुलंद फरमाए थो। ऐं अॻिते आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां ईअं नथो चवां त अलिफ लाम मीम हिकु हरफ़ आहे, जी बल्कि अलिफ अलहदा लफ़्ज़ आहे, लाम अलहदा लफ़्ज़ आहे, मीम अलहदा लफ़्ज़ आहे। जी यानी जेकॾहिं माण्हू कोई सिर्फ़ ऐं सिर्फ़ अलिफ लाम मीम 3 अखर पढ़े थो त उन खे इन्हनि 3 अखरनि पढ़ण सां 30 नेकियूं मिलनि थियूं, 30 गुनाह माफ़ कया वञनि था, 30 दर्जा बुलंद कया वञनि था आम ॾिहाड़नि में। ऐं जॾहिं उहो ई माण्हू रमज़ानुल मुबारक में तिलावत करे थो त उन रमज़ानुल मुबारक जे तिलावत जे जीअं 70 दफ़ा हर कम खे वधायो थो वञे, ईअं हूअं 10 नेकियूं मिलनि थियूं, हीअं हिकु लफ़्ज़ पढ़ण सां उन खे 70 नेकियूं मिलनि थियूं। ऐं मां इंतिहाई ब्रेक खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि अहम कयां पियो त असां वटि अॼु मुस्लमान नाले जो मुस्लमान वञी पहुचो आहे। अल्लाह तबारक व तआला असांजी हिदायत जे लाइ जेको क़ुरान पाक नाज़िल कयो, जी उन ते हलण त परे जी ॻाल्हि आहे, पर अॻे असां वटि असांजे घरनि में, असांजे मुआशिरे में, असांजी सोसाइटी में ईअं थींदो हो त सुबुह जो उथण सां पहिरीं निमाज़ पढ़ी वेंदी हुई ऐं हर घर जो फ़र्द, उहो ॿहिराड़ी सां वाबिस्ता हुजे या कंहिं शहर सां वाबिस्ता हुजे, सभ खां पहिरीं क़ुरान करीम जी तिलावत थींदी हुई। जी बेशक, उहो मर्द हुजे या औरत हुजे, जी पहिरीं क़ुरान करीम जी तिलावत कई वेंदी हुई ऐं उन खां बाद में पंहिंजी ड्यूटी ते, पंहिंजे कारोबार ते, पंहिंजे कमकार ते हलियो वेंदो हो। ऐं जंहिं ॾींहुं उहो बानो क़ुरान जी तिलावत न कंदो हो, उहो उन ॾींहुं पंहिंजे ॾींहं खे बुरो सम्झंदो हुयो जी ऐं पंहिंजी तबीयत में अजीब कैफ़ियत महसूस कंदो त यार मां अॼु क़ुरान जी तिलावत खां महरूम रहिजी वियुसि। ऐं उन वक़्तु असांजे घरनि में, असांजे ॻोठनि में, असांजे मुहल्लनि में, असांजे मुआशिरे में इज़तूं, मुहबतूं, रहमतूं, बरकतूं ऐं हिक ॿिए जो अहसासु हुयो। जॾहिं खां असांजो मुआशिरो क़ुरान करीम जी तिलावत खां दूर थी वियो, निमाज़ खां दूर थी वियो, पोइ हीअ जेकी तकलीफ़ूं, आज़माइशूं, मुसीबतूं, बीमारियूं अचनि थियूं, इहो सबबु इहो ई आहे त इंसान अॼु जो मुस्लमान रब खां दूर थी वियो आहे। त क़ुरान करीम रमज़ान में क़ुरान करीम ऐं रमज़ान जो ताल्लुक़ पाण में ही आहे। छो जो रब तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमायो त असां इन रमज़ान खे रहमत ऐं बरकत वारो बणायो आहे, छो जो इन में असां क़ुरान खे नाज़िल कयो। सुभान अल्लाह। ऐं नबी पाक साहिब उल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर रमज़ान में हिकु दफ़ा हज़रत जिब्राइल अमीन खे क़ुरान करीम जो दौर ॿुधाईंदा हुआ। जंहिं साल में आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ाहिरी तौर ते हिन दुनिया मां विसाल थिए पियो, पर्दो फरमाइनि पिया, ज़ाहिरी तौर ते आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खे छॾनि पिया, असांजो ईमान अक़ीदो आहे त असांजा नबी अॼु बि हयातुन नबी आहिनि, असांजा नबी ज़िंदह नबी आहिनि, अॼु बि असांजा नबी मौजूदह नबी आहिनि, ख़ातमुन नबीयीन नबी आहिनि। उहे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन दुनिया मां ज़ाहिरी तौर ते जंहिं साल मां पर्दो फरमाइनि पिया, उन रमज़ान में आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जिब्राइल अमीन खे 2 दफ़ा दौर ॿुधायो हुयो। क़ुरान पाक
जो यानी कुरान पाक हिन रमज़ान में ख़ुसूसन हुआ भी आम ॾिहाड़नि में भी पढ़ण घुरिजे जी। जो कुरान जी हर आयत रहमत आहे, कुरान करीम जी हर आयत शिफ़ा आहे, बरकत आहे, पर रमज़ान मुबारक में ख़ासि ताल्लुक़ आहे, उनजे करे कुरान करीम जी तिलावत जो ख़ासि एहतमाम कयो वेंदो। बहितरीन। वकार साहब, 2 मिसरा नात जा अगर असांखे तव्हां ॿुधायो त वाह वाह थी वेंदी। बिस्मिल्लाह। हलियो सेर करण सरदार मथे मेहमान थींदो बगदार मथे अर्शन के सिंगारियो मदनियले अर्शन के सिंगारियो मदनियले कंदो रब जा अजब दीदार मथे अर्शन के सिंगारियो मदनियले कंदो रब जा अजब दीदार मथे उथी पुनलुम के मां त्यार हलियो अक्सा में अची पोइ राज खुलियो ओ नबियन सां सजण थी नवाब मिलियो रब मुर्गी ॾिनो निर्वार मथे हलियो सेरो करण सरदार मथे मेहमान थींदो बगदार मथे सिदरात सवारी जॾहिं रुकी कयो अर्ज़ु इहो जिब्रील झुकी मुंहिंजा पर था जलने बगदार नबे ओ खणा पेर तुझे हिक वार मथे हलियो सेरो करण सरदार मथे मेहमान थींदो बगदार मथे गुलशान सजण जो जहानन में अल्लाह बख्श ज़मी आसमानन में हर वक्त पियो गूंजे तरानन में सिंगार तुझो सरदार मथे हलियो सेरो करण सरदार मथे मेहमान थींदो बगदार मथे अर्शन के सिंगारियो मदनियले कंदो रब जा अजब दीदार मथे हलियो सेरो करण सरदार मथे मेहमान थींदो बगदार मथे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। वकार साहब, तव्हां त असांखे शब मेराज यादि ॾियाराए छॾी। बहितरीन। मौलाना अमजद अब्बास साहब, क़ुरान पाक जी तिलावत जीअं असीं ॻाल्हि कयूं पिया कंदा आहियूं ऐं रमज़ानुल मुबारक में ख़ासि करे तिलावत कंदा आहियूं ऐं ईअं वठ पकड़ सां तिलावत करणु क़ुरान पाक जी, यानी कि मूंखे ख़तमु कढणा आहिनि, 1 न 2 न 3 या 4 या 1 बि खणी, बस जल्दी जल्दी में क़ुरान पाक पढ़णु, छा चवंदा आहिनि हवाले सां तव्हां? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। माशाअल्लाह, बहितरीन सवाल आहे तव्हांजो। जहिड़े तरीक़े सां रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा त हर शइ जे लाइ ज़ेवर हूंदो आहे, हर शइ जे लाइ सूंहं हूंदी आहे, लेकिन क़ुरान मजीद जी जेका सूंहं आहे उनखे ख़ूबसूरत आवाज़ में बयानु करणो आहे। सुभान अल्लाह। यानी जहिड़े तरीक़े सां इंसान क़ुरान मजीद जा बि उसूल आहिनि, क़ुरान मजीद जा बि क़ानून आहिनि। परवरदिगार आलम फरमाईंदा त अगरि कोई इंसान क़ुरान मजीद खे पढ़णु चाहे त उनजे लाइ बि शराइत आहिनि। सभ खां पहिरियों शर्त आहे त उनजो जिस्म बि पाक हुजे, उनजो लिबास बि पाक हुजे ऐं बावज़ू हुजे, बा तहारत हुजे। उन खां बाद में उहो इंसान वञी करे परवरदिगार आलम जे कलाम जी तिलावत करे, छो जो हीउ उहो कलाम आहे जेको परवरदिगार आलम असांजे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलि ते नाज़ुल कयो। बेशक। यानी ज़ाहिरा परवरदिगार आलम हिकु शइ खे नाज़ुल थो करे, हिकु अहिड़ी शइ जे मथां नाज़ुल थो करे जेका शइ पहिरां ई ताहिर आहे, पहिरां ई पाक आहे। सो परवरदिगार आलम फरमायो त जेको बि हिन ताहिर जी, हिन मुतहर मुंहिंजे कलाम जी तिलावत करणु चाहे उन जे लाइ शर्त आहे त उनजो जिस्म ऐं उहो पाक हुजे, तहारत सां हुजे। पोइ इंसान जे लाइ ज़रूरी आहे त इनखे यानी ख़ूबसूरत अंदाज़ में जहिड़े तरीक़े सां कारी पढ़ंदा आहिनि या जहिड़े तरीक़े सां हाफ़िज़ पढ़ंदा आहिनि, अगरि इन तरीक़े सां क़ुरान मजीद जी तिलावत कई वञे
ताकि ख़बर पए त हीउ इंसान उहो कलाम पढ़ी रहियो आहे जंहिं कलाम जो मालिक दुनिया वारो न बल्कि मुंहिंजो अलाह तबारक व तआला। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं चयो बि इहो वियो आहे ऐं फरमान बि आहे, क़ुरान पाक में पाण ज़िक्र आहे त क़ुरान को ठहर ठहर के पढ़ा जाए ऐं माना सां पढ़ियो वञे, यानी आहिस्ता आहिस्ता करे पढ़ियो वञे, आहिस्ता आहिस्ता पढ़ियो वञे। कारी मसूद साहब छा चवंदो हिन हवाले सां? अल्लाह तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फ़रमायो वरतिलिल क़ुरान तरतीला, क़ुरान खे सुहिणे अंदाज़ सां आवाज़ सां ठाहे ठाहे उन्हनि जे लफ़्ज़नि जी अदायगी सां पढ़ियो वञे। ऐं मां त ईअं चवंदुसि जीअं अवां पंहिंजे सुवाल में चयो त असां वटि ईअं आहे त जल्दी जल्दी ख़तमु कयूं, पोइ ज़ेर ज़बर शद मद जो बि कोई लिहाज़ नथो रखी वञे, बसि सिर्फ़ु क़ुरान पाक खे जल्दी जल्दी पढ़णो आहे। सभ खां पहिरीं त अगरि मखारिज जी ॼाण कोन्हे का, तलफ़ुज़ जे अदायगी जी का ॼाण कोन्हे का, त असां कंहिं सुठे कारी साहिब वटि वञूं। ऐं क़ुरान पाक सिखण को ऐब कोन्हे को, नई उमिरि आहे, ऐं उन में उमिरि जी बि का हद कोन्हे का। न वरी ईअं आहे त जेकॾहिं को पीउ आहे पुट वटि क़ुरान सिखे थो त इन में को ऐब आहे, न, पीउ बि पुट खां सिखी सघे थो। हाणे त माशाअल्लाह असां वटि सुठियूं कारी साहिबा औरतूं बि मौजूदु आहिनि जेके मदारिस में, लेडीज़ मदारिस में सुठे अंदाज़ सां क़ुरान करीम पढ़ाइनि थियूं। जेके असांजूं अदियूं भेनरूं आहिनि उहे उन्हनि मदारिस में एडमिशन वठी करे, दाख़िला वठी करे ऐं क़ुरान खे चङी तरह सां तलफ़्ज़ जी अदायगी तरतील सां क़ुरान खे पढ़णु सिखनि। ऐं ॿियो इहो आहे त हेॾां जेकॾहिं माण्हू हेॾां सीपारो पढ़े थो क़ुरान पाक जो ऐं हेॾां हिकु रुकू क़ुरान पाक जो तर्जुमे सां पढ़े, तफ़सीर सां पढ़े त उहो भलो आहे। तव्हांजो असांखे ख़बर त पए न, हिकु ही अरबी लफ़्ज़ आहिनि, असां त पढ़ूं था, पर क़ुरान इन में हुकुम छा फरमायो आहे, इन आयात में, इन सिपारे में, इन सूरत में असांजे मथां हुकुम छा आहे, इन में रब फरमायो छा आहे। ऐं हेॾां जेकॾहिं को माण्हू सिपारो पढ़े, हेॾां रुकू पढ़े, उहो बहितर आहे त तर्जुमे ऐं तफ़सीर सां पढ़े, तर्जुमे सां पढ़े तफ़सीर। बिल्कुलु मौलाना अमजद साहब, तर्जुमे सां क़ुरान पाक पढ़ण जो केतिरो सवाब आहे ऐं छो पढ़जे क़ुरान तर्जुमे सां? जी माशाअल्लाह, बहितरीनु सवाल आहे। तर्जुमे सां इन करे इंसान जे लाइ हुकुम आहे त क़ुरान मजीद तर्जुमे सां पढ़ियो वञे, ताकी इंसान ॾिसो क़ुरान मजीद खे सिर्फ़ु पढ़णु काफ़ी न आहे, उनखे सम्झण बि काफ़ी आहे। यानी हिकिड़ी शइ परवरदिगार आलम असां इंसाननि जी हिदायत जे लाइ मोकिली आहे। जेका बि शइ आहे अलाह साईं नबी मोकिलिया, उनखां अलावा अलाह साईं क़ुरान मजीद मोकिलियो या जेके किताब अलाह साईं नाज़िल कया, उन्हनि सभिनी जे लाइ हुकुम आहे त उन्हनि खे यानी मार्फत सां गॾु पढ़ियो वञे। अगरि इंसान क़ुरान जी हिकु आयत बि जहिड़े तरीक़े सां केवला जन फरमायो त अगरि इंसान क़ुरान जी हिकु आयत बि माना ऐं तर्जुमे सां पढ़ी वियो त उहा हिकु आयत अफ़ज़ल आहे उन क़ुरान खां जेको इंसान तकड़ में सॼो क़ुरान पढ़े थो। सुभान अल्लाह। यानी मार्फत हुजणु ज़रूरी आहे। कंहिं बि शइ, का बि शइ तव्हांखे मार्फत खां बग़ैर हासिलु न थींदी। यानी चाहे क़ुरान हुजे, चाहे हदीस हुजे, चाहे रसूल ख़ुदा जो फ़रमान हुजे, चाहे मासूमीन अलैहिस्सलाम जी का हदीस हुजे, जेसीं ताईं तव्हां वटि उनजी मार्फत न आहे उहा शइ तव्हांखे हासिलु थींदी कोन। अहिड़े तरीक़े सां परवरदिगार आलम क़ुरान मजीद खे नाज़िल कयो हिन महीने में इन करे ताकी इंसान हिन महीने में इन क़ुरान खे मार्फत सां हासिलु करे, मार्फत सां पढ़े। ऐं जॾहिं मार्फत सां पढ़ंदो तॾहिं परवरदिगार आलम इन क़ुरान जी हिकायतनि जो पढ़ंदो त अञा वधीक अलाह सां हुनखे सवाब अता कंदो। सुभान अल्लाह। कयूं साहब कुझु पढ़ी ॿुधायो, बिस्मिल्लाह कयो। गुलाब जा खणी मगुल वाट ते हारे छॾियां, रोशनीअ वास्ते थो बतियूं ॿारे छॾियां। काएं नाते में रंग रची वियो तुंहिंजो, मुंहिंजो पुनल पची वियो। आयो हुज़ूर आयो, दिल जो सुरूर आयो, हवा मके जी सरज़मीन ते। आयो हुज़ूर आयो, दिल जो सुरूर आयो, हवा मके जी सरज़मीन ते। महबूब मके जे शहर में आयो पेरे फुटिय जे पहर में। महबूब मके जे शहर में
आयो पिरेह फुटिय जे पहर में आ लमोहे कुफर खां बची वयो तुंहिंजो मुंहिंजो पुनल पहुची वयो आयो हुजूर आयो दिल जो सुरूर आयो वहवा मके जी सरज़मीन ते जियां जानिब जलवा गर थियो बुरो ॾाढो बुतन जो हशर थियो जियां जानिब जलवा गर थियो बुरो ॾाढो बुतन जो हशर थियो इस्लाम दुनिया में अची वयो तुंहिंजो मुंहिंजो पुनल पहुची वयो आयो हुजूर आयो दिल जो सुरूर आयो वहवा मके जी सरज़मीन ते आयो हुजूर आयो दिल जो सुरूर आयो वहवा मके जी सरज़मीन ते सुभान अल्लाह माशाअल्लाह। कारी मसूद साहब, रमज़ान जी फ़ज़ीलत असीं बयानु कयूं पिया ऐं रोज़ेदार जी फ़ज़ीलत, रोज़ेदार खे पंहिंजी अहमियत जी शायदि ख़बर नाहे ऐं असीं रोज़मर्रा जूं ॻाल्हियूं कयूं पिया त जीअं घर वञणु ट्रैफ़िक जो मामूल थियणु उन खां पोइ झेड़ो थियणु कराची में ख़ासि करे मामूल थी वियो आहे ऐं उन खां पोइ रोज़ेदार जे मुंहं मां कुझु बि निकिरी वञे थो। इन जो ख़्यालु अॼु ॾींहं ताईं असां नथा करे सघूं, छो? तमामु इंतिहाई अहम सुवाल ऐं मुआशिरे में इहा चीज़ आहे जी। रोज़े जो हिकु नालो सब्र आहे। सुभान अल्लाह। जेका चीज़ असां मां ख़तम थी चुकी आहे बर्दाश्त। असां इहे सभु चीज़ूं मुआशिरे में तॾहिं थियनि थियूं जॾहिं मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो इस्लाम खां परे थी विया आहियूं, अल्लाह जे हुकुम खां परे थी विया आहियूं, हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम खां परे थी विया आहियूं, पोइ इहे सभु चीज़ूं असांजे इंसान जे वजूद में घर कयूं वयूं आहिनि। बर्दाश्त असां वटि रही कोन्हे का मुसलमाननि वटि। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अगरि कोई रोज़ेदार आहे ऐं उन सां को विढ़े थो, उन सां को तलख कलामी में ॻाल्हाए थो त हू उन खे जवाब में चए त मां रोज़े सां आहियां, यानी ॻाल्हि ई ख़तमु। जॾहिं हू उनखे चवंदो मां रोज़े सां आहियां त हू सब्र अख़्तियार कंदो ऐं अॻिले जो जेको गुस्सो आहे उहो बि कंट्रोल में अची वेंदो। पर असां वटि उबतड़ आहे, अगरि हू साम्हूं तेज़ कलामी में असां सां पेश अचे थो त असां अञा उन खां ॿीणा थींदासीं, मता हू सम्झे त हिन मूंखां डिॼी वियो, जॾहिं त ईअं नाहे। हुकुम इहो आहे त अव्हां सब्र कंदो, बर्दाश्त कंदो, रब अव्हां खे वधाईंदो। इन में हिकु ॿी बि ॻाल्हि एड कंदासीं, कारी मसूद साहब ऐं मौलाना अमजद साहब जन खां ज़रूरु पुछंदासीं त रोज़ेदार जो पाण खे रोज़ेदार चवणु, जताइणु, ॿिए खे ॿुधाइणु त मूंसां कोई न ॻाल्हाए, मूंखे रोज़ो आहे ऐं मूंखां का शइ बर्दाश्त नथी थिए, मूंखे सभु फैसिलिटीज़ मिलनि, छा इहो सही आहे? असांजो इस्लाम ईअं चवे थो त तव्हां ॿिए खे जतायो, ॿुधायो त मूंखे रोज़ो आहे त प्लीज़ तव्हां मूंखे थोरो फैसिलिटेट करे वठो। नाज़िन, हिन वक़्तु हलंदासीं, आबदा साहिबा असांजो वेट करे रहियूं आहिनि किचन में, तलो में छा पचाए रहियूं आहिनि, ख़ुशबू ईंदी असांखे थोरी देरि में। हलंदासीं असीं आबदा साहिबा ॾांहुं, उन्हनि खां पुछंदासीं अॼु असांजे किचन में छा पची रहियो आहे। थैंक यू सबा ऐं अस्सलामु अलैकुम। तमामु ॾिसण वारनि खे उमेदु आहे बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, रोज़ा तव्हांजा सुठे तरीक़े सां गुज़रंदा हूंदा, रेसिपीज़ तव्हां ट्राए कंदा हूंदा ऐं तमामु सुठियूं तव्हांखे लॻंदियूं बि हूंदियूं रेसिपीज़। इन कणशीअ खे खणी अवल साइड में था रखूं। अॼु असां सां ताउन कयो आहे तलो बनास्पति ऐं कुकिंग ऑयल वारा, इन सां गॾोगॾु रूह अफ़ज़ा आहे असां सां गॾु, जेका असांजी उञ खे ख़तमु कंदो आहे। सॼो ॾींहं जी जेका फास्टिंग हूंदी आहे, वरी ज़बरदस्त क़िस्म जो रूह अफ़ज़ा त वॾी तस्कीन मिली थी वञे। इन सां गॾोगॾु हमदर्द जा स्पाइस मिक्स आहिनि, तमामु बैलेंस, ज़बरदस्त ऑथेंटिक पाकिस्तानी टेस्ट तव्हांखे मिलंदो। इन में तमामु घणी वैरायटी ऐं इन्हनि जी रेंज आहे। MSG फ्री इहे स्पाइस मिक्स आहिनि, तमामु ज़बरदस्त आहिनि। इहे अॼु जा असांजा स्पॉन्सर आहिनि ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं रेसिपी जी त अॼु ज़बरदस्त समोसा तयारु था थियनि। अॼु स्पेशल समोसा तयारु था थियनि जंहिंमें चिकन त आहे ई, हिन में धाणा बि आहिनि, खोड़ सारा बसर शामिलु कंदासीं, थोरी हिन में असां कैबिज बि ऐड कंदासीं ऐं इन खे स्पेशल ठाहे थो असांजो हमदर्द जो मसालो। इन में चिकन टिक्का मसाला ऐड कंदासीं जंहिंमें असांजो
समोसे जी जेका फिलिंग आहे उहा तमामु ज़बरदस्त ऐं स्पाइसी थी वेंदी। अच्छा, इन जे लाइ असांखे छा खपे? सभिनीनि खां अवल हिकिड़ी कणशी खणी था अचूं ऐं थोरो थोरो हर शइ खे असांखे सौते करिणो आहे। घणो कुझु बि नाहे पचाइणो। थोरो मां हिन में ऐड थी कयां तलो कुकिंग ऑयल, हे असां हिन में शामिलु कयोसीं। थोरो हिन में शामिलु कंदासीं बसर, हे जेके मां कटे करे रखिया आहिनि थोरा थुल्हा थुल्हा। तव्हांखे इहे बसर पर चॉप कजो, मतिलबु क्यूब्स में हुजनि। हे असां हिन में शामिलु था कयूं। इन सां गॾोगॾु ऐड कंदासीं धाणनि जूं जेके डंडियूं आहिनि, अवल उहे शामिलु थींदियूं ऐं उनखां पोइ बाद में पता। त हे जेके डंडियूं आहिनि इहे असां हिन में ऐड कंदासीं। इन में पचाइणो घणो न आहे, क्विक तयारु थी वेंदो असांजो इहो मसालो। चलो थोरो हिनखे सौटे था कयूं। बसर ऐड कयासीं, थोरो तलो कुकिंग ऑयल। इन खां बाद में धाणा हे अची विया। लूणु हस्बे ज़रूरत खां थोरो घटि, छाकाणि त असां स्पाइस मिक्स बि हिन में शामिलु था कयूं। थोरो लूणु। इन सां गॾु असां हिन में ऐड कयूं था हमदर्द जो चिकन टिक्का मसाला, हे अची वियो। जीअं फ्लेवर जेको आहे सो हिन जो ज़बरदस्त थी वञे। ऐं गॾोगॾु असां हिन में ऐड था कयूं बॉइल थियल असांजी चिकन आहे उहा शामिलु कईसीं। थोरी थूम, थोरो हिनखे कयूं था मिक्स। थोरी मां इन में शामिलु थी कयां कैबिज बि, तमामु सुठो ज़बरदस्त फ्लेवर ॾींदी। हे असां ऐड कईसीं। सुठे तरीक़े सां मिक्स था कयूं। थोरो मां हिन में अञा बि मसालो ऐड थी कयां त जीअं स्पाइस सुठो अचे। MSG फ्री असांजा इहे मसाला आहिनि। चलो जी, हस्बे ज़रूरत इस्तेमालु तव्हांखे करिणो आहे। तमामु बैलेंस्ड मसाला आहिनि, तमामु ज़बरदस्त। अच्छा, हे तमामु शयूं मिक्स थी वियूं। बाहि हाणे हिन जी कंदासीं बंदि। हाणे मां हिन में ऐड कंदमि धाणा। हे अची विया असांजा हिकिड़ो सॼो बंच धाणनि जो वठी करे पोइ हिन में ऐड कयो। डंडियूं असां थोरियूं अवल शामिलु कयूंसीं, वरी जेके असांजा हे पत्ता आहिनि इहे हाणे ऐड कंदासीं। हे अची विया असांजा तमामु पत्ता धाणनि जा। हमदर्द स्पाइस मिक्स मां चिकन टिक्का मसालो मां हिन में शामिलु कयो। धाणा, बसर, ज़बरदस्त असांजो जेको इहो मसालो आहे न इहो रेडी थी वियो आहे। ख़ुशबू तमामु सुठी थी अचे, ज़बरदस्त थी अचे। चलो हाणे मां हिन जा ठाहींदमि समोसा। समोसा तयारु कंदासीं। अच्छा, तव्हां हिनखे भले थोरो थधो कजो ऐं मां जेको कमु आहे उहो जल्दी थी कयां। ठाहे करे हिन में रखंदा वेंदासीं। अच्छा, जेके असांजी मांदा पटी आहे मार्केट में तमामु ईज़ी तव्हांखे मिली थी वञे। बसि ख़्यालु इन ॻाल्हि जो रखिजो जो सख़्तु थी वेंदी आहे, त बसि तव्हांखे हिनखे सख़्तु नाहे करिणो, सुठे तरीक़े सां रखिजो। मां हिन जो हाफ़ थी कयां। जेतिरा वॾा तव्हांखे समोसा ठाहिणा आहिनि उन हिसाब सां तव्हां हिनखे कट करे सघो था। समोसनि जी अलॻि सां बि पटी मिलंदी आहे, पर मुंहिंजी आदत आहे मां हमेशह रोल जी पटी वठंदी आहियां। हिन सां आसानी इहा थींदी आहे त जेकॾहिं रोल नाहिनि ठाहिणा त तमामु ईज़ीली तव्हां इन्हनि खे कटे करे इनखे समोसे जी पटी करे सघो था। थींदो आहे न असांजो मसालो ख़तमु थी वियो आहे या हाणे दिलि थी चए त जेकॾहिं थोरा समोसा ठाहिजनि त रोल जी पटी हूंदी त तव्हां पंहिंजे हिसाब सां उनखे ईज़ीली करे सघंदव। त मां हिनखे थोरो कटे करे हाणे असां हिन जा समोसा तयारु कंदासीं। चलो जी, ज़बरदस्त। हे अची वई असांजी पटी।
ऐं समोसनि ठाहिण जो तरीक़ो बि तमामु ईज़ी आहे, तमामु आसान आहे। डबल पटी बि माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त पटी तमामु सन्ही आहे, डबल पटी जो इस्तेमालु कयो, या का पटी जीअं हे पटी हितां फाटे थी, को इशू कोन्हे, हिन खे डबल यूज़ कंदासीं। क्रिस्पी अञा बि घणा थींदा आहिनि पोइ समोसा। अच्छा, हिकिड़ो नंढड़ो स्पून जंहिंमें असांखे ईज़ीली मिक्सचर असां हिन में ऐड कयूं, अंदरि ताईं हिनखे भरे शामिलु कंदासीं जीअं समोसो असांजो फिल हुजे, पर एतिरो बि न त हे समोसो तव्हांजो बंदि ई न थिए। चलो जी, हाणे अची वियो हे असांजो मिक्सचर जंहिंमें मैदो आहे ऐं पाणी। बसि सुठे तरीक़े सां इहो हणंदासीं ऐं ईअं ई जेके असांजा समोसा आहिनि उन्हनि खे तयारु कंदा वेंदासीं। तयारु करे मां हिननि खे हिन प्लेट में रखंदी थी वञां, ठीकु आहे। ऐं ईअं ई हाणे तयारु करे था वठूं। फ्रेश ठाहियो त तव्हां फ्रेश त मज़ेदार हूंदा ई आहिनि, पर तव्हां इन्हनि खे फ्रीज़ बि करे सघो था, उहे बि तमामु ज़बरदस्त थींदा आहिनि। थोरी देरि जे लाइ काउंटर ते छॾे ॾियो ऐं उन खां बाद में तमामु घणो ऑयल गरम न हुजे, थोरो ऑयल बि गरम थींदो वेंदो ऐं जेके तव्हांजा फ्रीज़ थियल समोसा आहिनि उहे बि तव्हां हुन में ऐड कंदा वञो। थोरो मसालो, बसि एतिरो मसालो हुजे हैंडलिंग तव्हां आराम सां करे सघो। मैदे जो मिक्सचर, समोसा असांजा रेडी था थियनि। चलो जी, ठाहिण जे लाइ जेकॾहिं असांजो कैमरा फोकस करे कुझु बि न आहे, हिनखे हीअं फोल्ड कयोसीं, हिकिड़ो ट्रायंगल ठाहियोसीं ऐं उनखे ई तव्हां रिपीट कंदा वञो। बसि तमामु ईज़ी आहे। स्पून नंढड़ो था खणूं, हरू भरू एतिरो बि मसालो न त तव्हां समोसो तव्हां खां हैंडल न थिए। सुठे तरीक़े सां मैदो, असां सां ताउन कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा, जंहिंजो चवणु आहे त असांजे माहिरनि खे इन्हनि ते 70 साल खां वधीक भरवसो आहे। डिफरेंट जेका आहे असां हिननि जी ज़बरदस्त स्पेशल पैकेजिंग आई आहे इन रमज़ान में ऐं ज़बरदस्त बचत आई आहे, त तव्हां बि पंहिंजे घर में खणी अचो ऐं जेका हिननि जी ज़बरदस्त बचत आहे उनखे इंजॉय कयो। इन सां गॾोगॾु हमदर्द जे स्पाइस मिक्स तमामु बहितरीनु ज़बरदस्त स्पाइस मिक्स आहिनि ऐं इन्हनि सां डिफरेंट जेके असांजा स्पेशली पाकिस्तानी कुज़ीन तमामु ऑथेंटिक, तमामु ज़बरदस्त तयारु थींदी आहे, त इनखे बि तव्हां तयारु करे सघो था ऐं इंजॉय करे सघो था असांजा ज़बरदस्त पाकिस्तानी खाधा। थोरो थोरो मसालो विझंदा वेंदासीं। चलो जी, ऑयल असांजो सुठे तरीक़े सां गरम थी वियो आहे। कुझु समोसा मां अञा तयारु कयां त बसि पोइ इन्हनि खे कंदासीं फ्राई। कुझु 2-3 ॿिया बि ठाहियूं था। अच्छा, हिन कम जे लाइ घर में तव्हां पंहिंजे नंढड़नि खे, वॾड़नि खे, सभिनीनि खे जमा करे सघो था त भई अचो त रमज़ान में समोसा ठाहियूं। ॿारनि खे उअं ई वॾी दिलचस्पी हूंदी आहे रमज़ाननि में त अमड़ियूं छा थियूं कनि किचन में, कॾहिं शरबत ठाहींदा आहिनि, उन्हनि खे तव्हां रूह अफ़ज़ा ॾेई छॾियो ऐं हो शरबत तयारु कंदा, या तव्हां उन्हनि खे समोसा ॾेई सघो था त हो समोसनि जी सुठे तरीक़े सां वेही फिलिंग कनि। ॿार ॾाढे शौक़ सां इहे तमामु कम कंदा आहिनि। चलो, हिनखे फिल था कयूं।
घुरिजे। ऑयल बि सुठे तरीक़े सां असांजो गरम थी वियो आहे। बसि हाणे ऐं के 2-3 समोसा ॿिया ठाहे करे इन्हनि खे फ्राई कंदासीं। एतिरो फ्राई कयो त गोल्डन कलर जा तव्हांजा जेके समोसा आहिनि से रेडी थी वञनि। चलो जी, सुठी इन्हनि खे शेप ॾियो। हिकिड़ो ॿियो बि ठाहे था वठूं, टाइम आहे असां वटि। चलो, जेका पटी तव्हांखे लॻे थी त सही न आहे उनखे डबल कयो, तव्हांजो समोसो अञा बि क्रिस्पी, अञा बि मज़ेदार थींदो। ख़ासि तौर ते जॾहिं रमज़ान ईंदो आहे त जा बजा असांखे इहे जेके समोसनि जूं पटियूं आहिनि इहे नज़र ईंदियूं आहिनि। चलो जी, चलो जी, ये भी ऐड किया उसे। हाणे मां इन्हनि खे कयां थी फ्राई। सुठे तरीक़े सां असांजो तलो कुकिंग ऑयल गरम थी वियो आहे। चलो बस कढी करे इन्हनि खे कयो डिश आउट सुठी ज़बरदस्त कंहिं बि चटणीअ सां गॾु। चलो जी, तलो कुकिंग ऑयल में अॼु असां तयारु कयासीं पंहिंजा स्पेशल समोसा ऐं इन्हनि खे स्पेशल ठाहे थो असांजो हमदर्द जा ज़बरदस्त स्पाइस मिक्स। चलो जी, हे अची विया असांजा समोसा। इन्हनि शयुनि खे कयूं था हिन तरफ़ ऐं हाणे बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं रेसिपी असांजी तयारु थी वई आहे। अॼु असां ताउन कयो आहे तलो बनस्पति ऐं कुकिंग ऑयल वारनि, जंहिंजो चवणु आहे त गुज़िरियल 70 वरहनि जो भरवसो जेको पचाए खाधे खे मज़ेदार ऐं सिहतमंद 70 सालनि खां तलो ॾींदो पियो अचे। ग़िज़ाइयत सां भरपूर खाधा हिन रमज़ान पचायो तलो में मज़े मज़े जा सिहतमंद खाधा त जीअं तव्हांजा ॿार चवनि अम्मा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए। तमामु ज़बरदस्त असांजो तलो कुकिंग ऑयल ऐं हमदर्द रेसिपीज़ मिक्स जेके 100 साल पुराणी असांजी इहा ब्रांड आहे ऐं हमदर्द हर घर जो हिसो रहंदो आहे, चाहे उहो मेडिसन हुजे, सिरप हुजे, हेल्थ जे हवाले सां प्रोडक्ट्स हुजनि ऐं नेचुरल हर्ब्स बेस्ड इन्हनि जूं मेडिसिन बि हूंदियूं आहिनि ऐं इन्हनि जा इहे जेके स्पाइस मिक्स आहिनि इहे बि नेचुरल इंग्रेडिएंट्स बेस आहिनि। इहा ई वजह आहे त इहे चवंदा आहिनि त घर जहिड़ो टेस्ट आहे हर दफ़ा हर बार नेचुरल इंग्रेडिएंट्स सां इहे खणी आया आहिनि ऑथेंटिक पाकिस्तानी फ्लेवर। जॾहिं तव्हां हिनखे घर में खणी ईंदा त तव्हां ज़रूरु इंजॉय कंदा। MSG फ्री हिन, इन में कंहिं क़िस्म जा आर्टिफिशियल फ्लेवर्स या एडिटिव्स बिला वजह में ऐड इन्हनि न कया आहिनि ऐं इन्हनि जा स्पाइस मिक्स त आहिनि ई, इन्हनि जो रूह अफ़ज़ा बि आहे ऐं इन्हनि जो रूह अफ़ज़ा जी त छा ॻाल्हि आहे। ज़बरदस्त लॻे थो जॾहिं इफ़्तार हुजे ऐं रूह अफ़ज़ा जो गिलास हुजे त तस्कीन मिली थी वञे। रूह अफ़ज़ा खे ॾिसण सां ई मां त इहो चवंदमि त रूह अफ़ज़ा खे ॾिसण सां ई रूह अफ़ज़ा जो कलर एॾो ख़ूबसूरत आहे ऐं बॉटल तमामु कन्वीनियंट आहे, ज़बरदस्त आहे ऐं मूंखे इन जी इहा ॻाल्हि सुठी लॻंदी आहे त प्लास्टिक में बॉटल आहे। मूंखे यादि आहे अवल इन जी ग्लास में बि ईंदी हुई। ज़बरदस्त बॉटल आहे, कन्वीनियंट आहे, ईज़ीली तव्हां हिन खे ठाहे सघो था ऐं इफ़्तार खां पोइ जॾहिं रूह अफ़ज़ा मिली थो वञे त अखियूं हीअं खुली थी पवनि, ताज़गी जो अहसास थो थिए, फ़रहत बख़्श जो अहसास थो थिए। अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हांजे लाइ मज़ेदार क़िस्म जी रेसिपी खणी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो।
ऐं पंहिंजी शेफ़ खे ॾींदा इजाज़त। ओवर टू यू सबा।